अस्सलाम दोस्तों पाण मौजूद आहियूं हींअर ॾेई जे भर पासे अॼोकी जेका वीडियो आहे पाण उहा हारियुनि जे हवाले सां ज़मीनदारनि जे हवाले सां ठाहियूं पिया। अक्सर जेके हिते ॾेई जे आसपास में जेके ज़मीनूं आहिनि ऐं जेके ज़मीनदार आहिनि जेके हारी आहिनि उन आबादगार जेके आहिनि उन्हनि जो जेको मौक़ूफ़ आहे उन्हनि जो जेको चवणु आहे त अक्सर असां जेको सो ॿिज जेके आहे ॾेई जे आसपास में उहो ॿिज असांखे नकली मिलनि पिया ऐं भाण जेको आहे उहो बि जेको सो नकली मिले पियो। कंपनियूं जेके आहिनि ॿिज ऐं भाण वारी उहो जेके उनजी ज़िम्मेवारी जेके आहिनि उहो कोन पियूं खणनि ऐं जॾहिं त ॿिज जेको आहे हीउ कपह जी सीज़न आहे, फुटिन पोखण जी सीज़न आहे त ॿिज जेको आहे असां हिकिड़ो जेको असांखे जेको बैग आहे जेको थेलो आहे उहो 4000 जो मिले थो, 5000 जो मिले थो, 6000 जो मिले थो, कंहिं सुठी कंपनी जो 8 या 10000 ताईं जो मिले थो। पर असां बार 2 या 3 दफ़ा जेको आहे सो उहो ॿिज लॻायूं था, 2 या 3 दफ़ा लॻाइण खां पोइ बि उहो ॿिज जेको आहे उहो फुटी न आहे सघियो। त हिन जो चवणु आहे त ज़राइत खातो जेको आहे उहो फिलफोरन जो नोटिस वठे। जेके लोकल कंपनियूं जेके आहिनि 2 नंबर कंपनियूं जेके हलनि पियूं जेके अक्सर जेको ॿिज आहे हिन दफ़े हीउ जेको फुटी जी सीज़न हले पई, हीउ कपह पोखण जी जेका मौसम आहे त हीउ जेको ज़मीनदारनि जेके ॿिज वरिता आहिनि उहे 1 दफ़ो 2 दफ़ो न पर 3 दफ़ा पोखण खां पोइ बि उहो ॿिज जेको उभरी न आहे सघियो, उहो जेको ॿिज जेको आहे सो फुटी न आहे सघियो। हिन हालति में हिन कंडीशन में हीउ ज़मीनदार जेके आहिनि उहे सेठनि खां जेको आहे उहो जेको सो खणनि था, ओधर ते जेको आहे सो ॿिज खणनि था, ओधर ते जेको भाण खणनि था। त उन सां जेकॾहिं हीउ ॿिज न फुटो त हीउ जेका ज़मीनदार आहिनि उहे हिकु त उन्हनि सेठनि जा जेको सो कर्ज़ी थींदा, उन्हनि कंपनियुनि जा कर्ज़ी थींदा ऐं ॿिए पासे त उन्हनि जो जेको आहे सो माली तौर ते हिन साल इंतिहाई घणो नुक़सानु थींदो। इन करे जेको आहे सो ज़राइत जो जेको मिनिस्टर आहे उहो हिन जेका सूरत हाल आहे हिन जेको ॾेई जे आसपास ऐं ख़ुसूसन बदीन ज़िले में जेको भाण ऐं ॿिज जेको आहे उहो नकली मिले पियो या 2 नंबर मिले पियो। उन जेके दाहूं कूकूं आहिनि उन्हनि ते जेको सो करे ऐं हिननि जेको अज़ाब सॼो आहे हिननि जेको हारी आहिनि जेके हीउ आबादगार तबिको जेको आहे ऐं जेको हीउ ज़मीनदार तबिको आहे उन सां जेको हीउ वयल जेको वैधन आहे उन्हनि खे जेको ॿिज 2 नंबर मिले पियो ऐं भाण जेको आहे अक्सर DAP भाण जे लाइ हिननि जी जेको आहे सा उहा आहे त शिकायत आहे त DAP भाण में जेको आहे सो रेती या पथरी जेका आहे उहा मिलाए करे उनखे रंग ॾेई करे पोइ मुख़्तलिफ़ कंपनियूं जेके आहिनि उहे हिते माण्हुनि खे विकिणनि पियूं, जंहिंसां इलाही सारो नुक़सानु जेको आहे हिननि ज़मीनदारनि जो जेको सो थिए पियो। दोस्तों पाण सां गॾु हिते मौजूदु आहिनि 2 ज़मीनदार ख़ादिम हुसैन खोसो ऐं मोहम्मद जुमन खोसो। अचो त इन्हनि खां जेको आहे सो हुनजो मौक़ुफ़ वठूं था त हीउ जेको 2 नंबर ॿिज ऐं भाण मिले पियो उन जे बारे में जेको आहे सो हुनजो मौक़ुफ़ छा आहे। साईं असां तक़रीबन 3-4 चक्कर लॻायो आहे ॿिज, माना ॿिज फुटण वारो नालो ई कोन्हे। असां इन मां मुतमिन बि कोन आहियूं, न की गारंटी था ॾियनि कंपनी वारा। असां तक़रीबन 3-4 कट्टा लॻाया आहिनि एकड़ में, तक़रीबन फ़ी कट्टो आहे 4000 खां वठी 3500 रुपया कट्टो आहे। असां माना इहो लॻाए चुका आहियूं, ॿिज फुटे बि कोन थो। हीउ तव्हांजे साम्हूं आहे रिज़ल्ट, तव्हां ॾिसी सघो था। असां वज़ीर ज़राअत खां मुतालबो कयूं था उनजो नोटिस वठनि, इहो मसइलो हल कनि। नकली ॿिज आहिनि, भाण आहिनि, उनजो नोटिस वठनि, ज़राअत तबाह न कनि। असां हिन में 3 चक्कर वेर कराई आहे, 6000 ताईं ॿिज बि असां हिन में विरायो आहे पर ॿिज कोन पियो फुटे, न की भाण असांखे सुठो पियो मिले। असांजो मसइलो हल कयो वञे। साईं असांजे एरिया में इहो जेको हींअर फुटी जो ॿिज हले पियो सो असां 5000 खां 5000 बैग वरितोसीं पर आख़िर में सूरत ई लथी, न ॼमियो ॿिज। असां 3 चक्कर वेर कई थी, ॿिज न ॼाओ। उन जाइ ते असां व्याज खणी वरी साॻी जाइ ते मिर्चनि जो फ़सुलु पोखियो आहे, जेको अलाह जो शुक्र आहे कुझु सही आहे। पर हाणे इन खे ख़ुदा करे चल भाण तसली वारो मिले, भाण जेको हिन वक़्तु 2 नंबर अचे पियो सो असांजा वधीक नुक़सानु कंदो। इन करे बहितर आहे त भाण मां असां कुझु फ़ाइदो वठूं ऐं 2 नंबर भाण खां बचूं। सही ॿिज जी ॻाल्हि आहे, 3-4 दफ़ा वेरियो अथऊं ऐं ठुप ॼमे ई कोन थो। 2 ॿुड़ा किथे हुते किथे हुते 2 दफ़ा 3 दफ़ा वेरियो फुटी जो ॿिज हर को बि मज़ो कोन्हे। अच्छा जी हीउ माना जेको आहे सो घटि में घटि ॿुधण में अचे पियो जेको आहे सो 3 खां 4000 4 खां 5000 ताईं जेको हिकिड़ो बैग या हिकिड़ो जेको शापर 7000 रुपये ताईं अचे पियो। त छा कंपनी वारा छा था चवनि? कंपनी सां असांजी मुलाक़ात कनि त भई असीं वठो वञूं, चवंदा पिया इहो ॿिज सुठो आहे, फर्स्ट क्लास ॿिज आहे, पोइ जेको तो हुन में ॼमे ई कोन थो सफ़ा। अच्छा जिन दुकाननि तां या जिन सेठनि खां ताईं वठो था उहे छा था चवनि ॿिज जे हवाले सां, का गारंटी खणो? उहो चवंदा इहो ई हणो, हाणे इंशाल्लाह फर्स्ट क्लास थी वेंदो। घणा दफ़ा 2 दफ़ा वेरियो 2 दफ़ा वेरिया 2 दफ़ा कोन थियो? 2 दफ़ा वई पियो। 2 दफ़ा असां पहिरीं वेरियूं उहो कोन थियो, वरी 2 दफ़ा वेरियूं पिया, उहो पोइ हाणे ख़बर ॾिसूं हाणे थिए या न थिए। 2 दफ़ा त असां वेरियो। अच्छा 2 दफ़ा पहिरीं दफ़ा केतिरो ॿिज ॼाओ तव्हांजो? इहो बाबा इहो ॼाओ जेको इहो रूप ॾिसो पिया। अच्छा उनजा पैसा तव्हांजे ज़मीनदार ज़ाहिर लॻाईंदो? हा उहो तव्हांखे ॾिसो। अच्छा तव्हांजी महिनत बि ज़ाया थींदी, तव्हांजा पैसा तव्हांजे लॻंदा डबल? ज़रूरु न ॼायो आहे ॿिज, असां 3 दफ़ा 4 दफ़ा वेरूं कयूं आहिनि ऐं ॿिज वरितो 7000 रुपया कट्टो, 5000 रुपया कट्टो, 8000 रुपया कट्टो। ॿिज ॼमे ई कोन थो, सॼो इलाइक़ो असांजो ईअं आहे। हाणे असीं किथां ग़रीब माण्हू ॿिज लाइ पैसा आणूं, छा करूं असीं?
3-4 साल पहिरीं पाणी कोन हींअर मथे मथे पाणी आयो 3 दफ़ा असां वेर कई 400 रुपया किलो असांखे ॿिज ॾिनो अथनि 3 दफ़ा असां वेर कई पोइ ॿिज कोन ज़मीनदार त असांखां सभु हिसाब किताब वठनि था भाण बि असांखे 2 नंबर ॿिज बि असांखे 2 नंबर असीं हारी गर्दी थी विया आहियूं ग़रीब मिसकीन आहियूं। दोस्तों पाण सां हिते मौजूदु आहे ॾेई जो नाले वारो ज़मीनदार कमरज़मा जमाली। अचो पाण हिन खां पुछूं था त जेको हीउ काटन सीड आहे जेको उन जेको फुटे कोन पियो जेको सो उभरे कोन पियो ॼमे कोन पियो उनजे हवाले सां जेके आहिनि प्रॉब्लम आहिनि जेके अचनि पिया ख़ासि तौर ते माण्हुनि जूं शिकायतूं आहिनि। अचो त हुन खां पुछूं था त हुनजो जेको आहे सो उहो चवणु छा आहे उनजो मौक़िफ़ जेको आहे उहो छा आहे। अदा बिज पहिरें त जेको गुज़िर साल बरसातूं वधीक हुअण जे करे बिज कंपनी वारा सही ठाहे न सघिया ऐं उन खां पोइ जेके मुख़्तलिफ़ कंपनियूं हुयूं जेके रजिस्टर्ड कोन्हे उन्हनि कंपनियुनि अची बिज मार्केट में उछलिया ऐं यकीन करियो त काफ़ी माण्हुनि जो नुक़सानु थी चुको आहे। हाणे असां वटि आऊं हीउ जंहिं ॿनी में बीठो आहे इन वटि में हीउ बिज मूं जेको लॻायो आहे जो तव्हांखे ॾेखारियां थो हिन में तक़रीबन 20% जेको आहे बिज जी जर्मिनेशन कोन आई आहे। कुझु बिज आहिनि कंपनियुनि जा जेके 80% 70% आया आहिनि बाक़ी ओवरऑल जेको आहे सो हिते हिन इलाइक़े में बिज जे करे काफ़ी नुक़सानु थियो आहे। तव्हां वॾा ज़मीनदार आहियो ज़ाहिर आहे तव्हांजो तजुर्बो आहे त जेके जिन ज़मीनदारनि जो जेसि ताईं नुक़सानु थियो आहे या हिकु दफ़ो या 2 दफ़ा या 3 दफ़ा बिज लॻाए चुका आहिनि त हाणे उन्हनि ज़मीनदारनि खे छा करणु खपे उनजे लाइ तव्हांजो जेको सो हल कहिड़ो आहे उनजे लाइ। अदा हाणे जेको 2-3 दफ़ा जंहिं ॿनियुनि खे पाणी अची वियो आहे गोथ लॻी चुकी आहे बिज लॻी चुको आहे हाणे उन सम्झो त उन में हाणे पुटी जी उमेद न आहे। काफ़ी ज़मीनदार ही मुंहिंजे पासे में ज़मीनदार आहे जंहिंजी 8-10 एकड़ पुटी आहे जेको 3 दफ़ा बिज लॻायो आहे उहा बिज जर्मिनेशन कोन थी ऐं हाणे उहे ज़मीनदार सोचीनि पिया त असीं हिनखे खेड़े पोइ या जंतर या सारियूं पोखियूं पर साड़ियुनि जो पाणी अञा मुकमल जेको मथां खां असांखे अञा भरोसो कोन पियो अचे ऐं मक़सदु उहो सम्झो नुक़सानु थी वियो जेको खेड़ी बि वई हली ऐं जिन भाण छटियो उहो बि हलियो ऐं बिज बि जेको महांगा हींअर बिज बि महांगो मिलियो आहे घटि में घटि बि 10 किलो जो जेको बैग आहे उहो 3000 रुपए ताईं उहो बैग मिलियो आहे। हाणे उहो ज़मीनदार मजबूर आहिनि या त उन ॿनी खे खेड़ाईंदा जंतर पोखीनि या सारियूं पोखीनि पर फुटी जी हाणे उनमें उमेद न रही आहे। अच्छा हिते लोकल कंपनियूं जेके आहिनि तक़रीबन 2 नंबर कंपनियूं जेके पाण चऊं था उहे जेके मैदान ते लथियल आहिनि उनजे करे जेको तमामु घणो वॾो नुक़सानु थियो आहे ज़मीनदारनि जो या आबादगारनि जो त गवर्नमेंट खां तव्हांजो मुतालबो जेको उहो छा हूंदो। त गवर्नमेंट खां मुतालबो त पहिरीं ॻाल्हि त जेको पेस्टिसाइड जेको आहे दवा या बिज उहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अथोराइज़ जेके दुकानदार आहिनि उहे ई विकिणी सघनि। हिते तव्हां ॾिसो केबिन वारो बि दवा रखियो वेठो आहे किरियाना मिर्चनि वारा आहिनि उहे बि दवा पिया विकिणनि बिज पिया विकिणनि उन का बि अथोराइज़ उन्हनि कोन्हे पोइ उन्हनि खे कंपनियूं अची ॾेई थियूं वञनि जेके बिज सस्ता आहिनि जेके पुटनि पिटनि पोइ उहो बिज ॾेई था वञनि पोइ उहो ज़मीनदारनि जे मथे में लॻी था वञनि। बाक़ी जेके कुझु ज़मीनदार आहिनि पंहिंजो बिज वठी हाणे असां त बिज माना केशियो पंहिंजो वरितो आहे चूंडे वरितो आहे हाणे हुन में ईअं बि आहे हिकिड़ी कंपनी जो बिज 2 कटा हूंदा आहिनि जंहिंमें हिकिड़े जी जर्मिनेशन जेका आहे 50-60% आई हिकिड़े जी जर्मिनेशन 20% आई। हाणे इन जो कारण ख़ुदा ॼाणे छा आहे कीअं आहे बिज मथां खां कहिड़ो पियो अचे बहरहाल इहो ई आहे त गवर्नमेंट खे थोरो घणो इन ते सोचणु खपे त भई जिन ज़मीनदारनि जो हिते नुक़सानु थी चुको आहे उन्हनि जे लाइ कुझु न कुझु गवर्नमेंट सोचे। दोस्तों पाण मौजूदु आहियूं हींअर अनमोल पेस्टिसाइड ते ॾेई शहर में जेको भाण ऐं बिज जे हवाले सां जेके इशूज़ अचनि पिया ऐं जेके ज़मीनदार आहिनि आबादगार आहिनि उन जेका घोड़ा ऐं जेके दाऊं आहिनि उन जा पाण मौक़िफ़ ॿुधाइनि उन्हनि जा मौक़िफ़ पाण वरिता आहिनि हिन पाण अनमोल पेस्टिसाइड ते जेको मौजूदु आहियूं। अचो त हिन पेस्टिसाइड जो जेको ओनर आहे मज़हर हुसैन जमाली उन्हनि जो मौक़िफ़ ॿुधंदा त हिन बिज जेको उभरे कोन पियो जेको फुटे कोन पियो उनजे बारे में जेको हुनजो मौक़िफ़ छा आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम जीअं त हिन साल गुज़िर साल तमामु घणियूं बारिशूं पियूं आहिनि जंहिंजे करे बिज जा जेके हिन से इशू थिया आहिनि गवर्नमेंट जे बि तरफ़ां हिन जो जेको सो 50% जो लेटर आहे जेको उन्हनि टेक जारी कया आहिनि सिर्फ़ु 50% जा जारी कया आहिनि वधीक बरसातुनि जे करे जेको सो इहे बिज में मसइला थिया आहिनि। दोस्तों पाण मौजूदु आहियूं ही ॾेई में टारगेट ज़रई मर्कज़ ते हिते पाण सां गॾु मौजूदु आहिनि इरशाद अली खोसो ऐं मोहम्मद ताबिश साईं जिन जेको आहे मोहम्मद ताबिश ही आहिनि सेल्स ऑफिसर ऐं इरशाद अहमद खोसो ही हिते जेको सो जेको पेस्टिसाइड आहे जो ओनर आहे। अचो त हिननि खां पुछूं था एज़ ए एक्सपर्ट त हिननि जो जेको व्यूज़ आहिनि हिननि जो जेको मौक़िफ़ आहे उहो छा आहे। असल में हक़ीक़त इहा आहे त गुज़िर साल जेका कॉटन थी हुई जेका गुज़िर साल पाण लॻाई हुई सोइंग कई हुई उहा कॉटन गर्मी जे टेम्परेचर जे करे ऐं मौसम जी चेंजिंग जे करे उनमें स्ट्रेस अची वियो उन जी जेका एवरेज आहे पैदावार आहे हू तव्हांखे काफ़ी ख़बर आहे घटि लॻी हुई। आबादगारनि खे खपे त वधि खां वधि बिज वधीक लॻाइनि अॻे पंहिंजे इलाइक़े में बिज लॻाईंदा हुआ 2 किलो 3 किलो या मतिलबु 4 किलो उन जॻह ते 7 खां 8 किलो लॻाइनि ऐं ख़ाली दाणो जेको आहे उहो कढी छॾनि इंशाल्लाह हुनजो वेर सही अची वेंदी ऐं हुनजो ॿूटनि जो तइदाद सही थी वेंदो हुनजो मसइलो ऐं कंप्लेन हल थी वेंदी।
ये सिर्फ़ रीज़न हुनजे करे आहे जो गुज़िर साल कपा डैमेज थी वेंदी उन मंझां ई निकितल आहे ककड़ो, उहो ई ककड़ो हींअर नुक़सान थो ॾिए पाण जी मां बताइए। अस्सलाम वालेकुम, मेरा नाम मोहम्मद ताबिश है। मैं टारगेट कंपनी में बनियान में सेल्स ऑफिसर हूँ। आप लोगों की बड़ी मेहरबानी कि आपने मुझे कार्टन सीड के मौक़िफ़ पेश करने का मौका दिया। असल में मसला ये है कि जो सीड की जर्मिनेशन नहीं हो रही उसका रीज़न तो मेरे सामने ये है कि पिछले साल बग़ैर टाइम के बारिशें हुई हैं, बहुत ज़्यादा बारिशें हुई हैं और गर्मी बहुत ज़्यादा हुई है। माना यहाँ तक कि 48-50 तक का टेम्परेचर रहा है। पाकिस्तान में काटन सीड किसी भी मुल्क से नहीं आता, यहाँ पे पैदावार होती है, उसी में से हासिल किया जाता है। यहाँ से लोकल काटन में से सीड तैयार किया जाता है। जब हाई टेम्परेचर होगा 45 या 50 टेम्परेचर होगा, फसल स्ट्रेस में आएगी तो वो पैदावार भी नहीं देगी। होता यह है कि पहला वारा जो होता है काटन का चून करने के बाद दूसरा वारा जो सेहतमंद पौधा होता है उसमें से सेहतमंद सीड निकाल कर रखा जाता है। वो रखने के बाद जब सीड अगले साल वो तैयार करते हैं तो उसकी जर्मिनेशन बेहतर होती है। इस साल जैसे ही काटन तैयार हुई तो बारिशें हो गई और बारिशों के बाद फ़ौरन गर्मी बहुत ज़्यादा पड़ना शुरू हो गई, तो ना तो काटन में पैदावार आई तो और जो पौधा है वो स्ट्रेस में चला गया। उसी पौधे में वो गोगड़ा लगा होता है, टिंडा होता है, उसी में सीड होता है। जब वो स्ट्रेस में सारी चीज़ें आई तो वो सीड के अंदर जो जीन्स होते हैं जिसकी वजह से वो जर्मिनेशन करता है वो वीकनेस होगी, कमज़ोर होगी, वो नहीं निकल सकी। इसकी वजह से जो है ना जर्मिनेशन कम है। यहाँ के ज़मींदार पहले एकड़ में 2 से 3 किलो लगाते थे, अभी तक वही कॉन्सेप्ट है कि हम 2 से 3 किलो लगाएं तो 1 एकड़ में वही जर्मिनेशन होगी। लेकिन जब जर्मिनेशन 40% 50% होगी तो आपको सोइंग करने के लिए आपको उसकी क्वांटिटी बढ़ानी होगी। तकरीबन 8 से 10 किलो 1 एकड़ में बीज लगाएंगे तो आप एक दफ़ा लगाएंगे तो आपको दोबारा नहीं लगाना पड़ेगा। जब ज़्यादा पौधे हो जाएंगे तो उसकी शेडिंग करके तो वो क्वांटिटी आप पूरी कर सकते हैं। और जर्मिनेशन फिर क्या होता है, बाज़ दफ़ा ऐसा भी होता है कि ये आप अगर ओवरऑल देखेंगे तो सबके पास 100% जर्मिनेशन ज़ीरो नहीं है। कहीं 40% है, कहीं 50% है, कहीं 80% है। मुख्तलिफ़ कंपनी में, मुख्तलिफ़ इलाकों में, मुख्तलिफ़ फार्मर के पास अलग अलग जर्मिनेशन की कंडीशन है। वजह यह है कि हर ज़मींदार अपनी ज़मीन को उस तरह तैयार भी नहीं करता। ज़मीन बाज़ दफ़ा ऐसी होती, इतनी वो pH लेवल उसका ख़राब होता है, इतनी ख़राब ज़मीन होती है, वहाँ जाके अगर 3 किलो सीड लगाएंगे और ऑलरेडी उस सीड की जर्मिनेशन नहीं है तो वो सीड कहाँ से वो उसके पॉपुलेशन उसकी पौधों की बढ़ाएगा। ज़मीन का अच्छा होना बेहतर है, ज़मीन की अच्छी तैयारी होना ज़रूरी है। उसके बाद इस साल हमारे पिछले सालों में मुल्क में इस तरह नहीं हुआ कि इस साल जर्मिनेशन में मसला आ रहा है। उसकी वजह ये रही है जो पिछला साल गुजरा है वो हाई टेम्परेचर था और बारिशें बहुत ज़्यादा थी, लोग सीड अपना टाइम वाला अच्छा सीड नहीं रख सके और सीड कमज़ोर था, इसलिए वो जब लगा रहे हैं तो उसकी जर्मिनेशन कम हो रही है। इसका हल ये है कि जहाँ पे ज़मींदार 2 से 3 किलो लगाते हैं वहाँ से वो 5 से 8 किलो 10 किलो 1 एकड़ में लगाएंगे तो इंशाल्लाह उम्मीद है कि जर्मिनेशन बेहतर आ जाएगी। ॾेई शहर ऐं उनजे आसपास अक्सर ज़मींदारनि ऐं हारियुनि ॿिज ऐं भाण नकली ऐं ग़ैर मयारी हुजण जो न रुॻो दाहूं कयूं आहिनि, पर उन ॻाल्हि जो इज़हार पिणु कयो त मार्केट में अक्सर 2 नंबर लोकल ऐं ग़ैर मयारी ज़रई दवाउनि जी कंपनियुनि न रुॻो आबादगारनि खे माली नुक़सानु ॾिनो आहे, पर उन्हनि कंपनियुनि जे नकली भाण ऐं ॿिज हुननि जे ज़रई ज़मीनुनि खे पिणु काफ़ी नुक़सानु पहुचायो आहे। जंहिं तरफ़ सिंध सरकार जे ज़राइत खाते कॾहिं बि को ध्यानु नाहे ॾिनो ऐं न वरी आबादगारनि जे थियल नुक़सान जे तदारुक जे लाइ कॾहिं को क़दम खयों आहे। थियणु ईअं घुरिजे त सिंध सरकार जे ज़राइत खाते जो वज़ीर आबादगारनि जे हिन दाहुनि कूकुनि जो को तकिड़ो नोटिस वठी मार्केट में नकली ऐं ग़ैर मयारी ॿिज ऐं भाण खपाईंदड़ कंपनियुनि ख़िलाफ़ को क़दम खणे त जीअं सिंध जे तबाहल ज़राइत ऐं सिंध जे आबादगारनि खे कंहिं वॾे नुक़सान खां बचाए सघिजे। कैमरामैन शाहनवाज़ जमाली सां गॾु मुक्ता शाम, आवाज़।